ओम शांति। ऐसा बाबा की यात्रा करूँ आत्मा प्रकृति सिस्टम विषय निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की बुलाए शुरू आत्मा पंज बातचीत मन की लागू बुलाएगी। ओम शांति। जैसे बाबा गुणातीतम द्वारा चलता मिठे मुख्तार बाबा चलता हमारे अपना के जीवन में सदा शुभकामना शुभकामना जो स्टॉक जमा करे रखे। ये अपना के बाबा जी ने किसी मन में जीअं माण्हू वटि कोई चीज जो स्टॉक भरियल हूंदो आहे न, त उन चीज जी कमी हुनजे घर में कॾहिं न थींदी। त हूअं ई असांखे बि पंहिंजे अंदरि सुठी सोच, सभिनि जे लाइ सुठी सोच, लेकिन क्रोध आहे त उन्हनि जे लाइ कोई अगरि चए असांखे हिनखे क्रोध आहे या असांखे कुझु ॿुधाए उहो फलाणो ईअं कंदो आहे, असांजे मन में तुरंत ईअं निकिरे, मन में संकल्प अचे कोई ॻाल्हि कोन्हे, सभु ठीकु थी वेंदो, सभु शांति थी वेंदो। असांखे कोई चए फलाणो जो हीअं थी वियो, हुनजे लाइ बि सुठी या अलॻि अलॻि परिस्थितियुनि में जो असां अलॻि अलॻि माण्हुनि जो ॾिसंदे हुए ऐं चईंदा न हीअं थी वियो, पोइ हीअं थींदो, पोइ हीअं थींदो, असां ईअं ॾिठो आहे, ईअं थींदो आहे, ईअं थींदो। हाणे सम्झ मन में सभिनि जे लाइ सुठो वीचार, बुद्धि में सुठी भावना, कल्याण जी वृत्ति भावना असांजी सुबुह जी सॼो ॾींहुं असां अभ्यास कंदासीं न, तॾहिं असां सदा सभिनि खे गिफ्ट ॾेई सघंदासीं। माण्हू अॼुकल्ह हिक ॿिए खे गिफ्ट ॾींदा आहिनि, भई कोई बि फंक्शन थींदो आहे या कुझु कोई काॾे वेंदो आहे या कोई बर्थडे या कुझु अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि त्योहारनि ते बि माण्हू हिक ॿिए खे गिफ्ट था ॾियनि। त बाबा चवनि था कि असांखे हिक ॿिए खे कहिड़ी गिफ्ट ॾियणी आहे, सुठी सोच जी गिफ्ट। पंहिंजो सुठी सोच, चहिरो सदा सुठो हुजे। माण्हू असांखे कंहिंजे लाइ कुझु ॿुधाए, पंहिंजे लाइ कंहिंजे लाइ बि, त असां खां भारी न थी वेंदो। माण्हू चवंदा न अच्छा हुनखे ईअं आहे त अच्छा हीअं आहे, पोइ त ईअं कंदो, पोइ ईअं ख़राबु थी वेंदो, ईअं थी वेंदो। त असां वटि उहो अचे ऐं असां खां सुठी हल्को थी वञे, असां हुनखे एतिरो परमात्मा जी याद में हुन आत्मा खे शक्ति ॾियूं, जंहिं जो बुराई आहे हुनखे बि एतिरी शक्ति ॾियूं कि उहा ये सोचणी ख़तमु करे छॾे कि हिन में बुराई आहे, सभु ठीकु थी। डॉक्टर वटि वेंदा आहियूं त डॉक्टर चए अरे हिनखे त एॾो बुखार आहे, हाणे हिन हीअं खाधई, हाणे बुखार वधंदो आहे त हीअं थी वेंदो आहे, हीअं थी वेंदो आहे, हीअं थी वेंदो आहे। पेशेंट वेरी टेंशन में अची वञे। डॉक्टर हमेशह छा कंदो, वॾी से वॾी बीमारी जे लाइ बि छा चईंदो, कोई ॻाल्हि कोन्हे, हीअं हीअं करो सभु ठीकु थी वेंदो, हमेशह पॉजिटिव चईंदो न। कॾहिं बि डॉक्टर चईंदो अरे तव्हांखे त ईअं थी वियो, ईअं थी वियो, हाणे त मरी वेंदव, पोइ ईअं थी वेंदो। डॉक्टर हमेशह केॾो सुठी रीति पेशेंट खे हैंडल कंदो। आत्मा जी बीमारियूं ई आहिनि, जेकी बि बुरायूं कमी कमज़ोरियूं आहिनि, असांजी आत्मा जी बीमारी। असां चई ॾींदा आहियूं फलाणे जी कारण ईअं थियो, असां चई सघंदा आहियूं फलाणे जे कारण ईअं थियो, लेकिन असां ख़ुदि जी ग़लती मञूं न, मुंहिंजे कारण ईअं थियो, मुंहिंजी सोच ख़राब आहे, मुंहिंजी बोल ख़राब आहे, मुंहिंजा कर्म ख़राब आहे,
मुंह में कमजोरी आता ही समझो कोई भी काम न तो दे तो माण्हू चवंदा फलाणे जे कारण ईअं थी तो तव्हां जी शक्ति न आहे सम्झ न आहे। कोई माण्हू हूंदो आहे न वॾो चईंदो आहे सम्झो कोई नंढो हुजे हिन जे कारण ईअं थी त वॾा माण्हू चईंदा आहिनि तूं त एॾो वॾो समझदार आहे हुनखे हैंडल करे प्यार सां सम्झाए करे कमु कढे न। भई अगर ॿार खे डॉक्टर ॾे वठी वञो इंजेक्शन लॻाइण लाइ ॿार त न ई कंदो ॿार हुनजो सुठा वणाईंदो पर ॿार त न ई कंदो बुखार थींदो ॿार गोरी न वठंदो ईअं न कंदो पर माउ पीउ सां हुनखे छॾे ॾींदो जीअं बि करे हुनखे रोटी बि खाराईंदा कपिड़ा बि पाराईंदा दवाई बि ॾींदा सभु कुझु कंदा न त माउ पीउ समझदार न थी वेंदो कि ॿार रोए कोन हिन कारण मां हिनखे सिधे रोटी न खाराई रोटी नथो खाए त कुझु ॿियो त ॾियो शरीर जे अंदर। ईअं ई असां न पंहिंजे जीवन में कोई बि असांजे जीवन में अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि अचे थी न असां कुझु करण था चाहियूं लेकिन माण्हुनि द्वारा कोई बि विघ्न परेशानी अचे थी त असां हुननि जो बहानो ठाहे था सघूं कि हिननि जे कारण ईअं थियो हीअं था करो हिन करे मां न करे उनजे कारण असांखे शक्ति न आहे। अॼु माण्हू खे जो कमु करणो हूंदो आहे न उहो केतिरो बि हुनखे माण्हू रोके लेकिन करे ई ॾींदो लेकिन काथे न काथे जो कमु असां चाहियूं था करे नथो सघूं उते काथे न काथे असांजी कमी कमजोरी असांजो ई हालत से अलबेलो कमु हालत से अलबेलो बंदी थींदा न चलो ठीकु आहे न कयूं जो कमु करणो ई हाणे हिन रीति पंहिंजी कमी कमजोरियुनि खे जाचो ख़तमु करो ऐं कॾहिं बि कोई कारण शब्द न थिए हिन कारण ईअं थी हर कारण जो निवारण असांखे कढणो असांखे एतिरी शक्ति आहे परमात्मा असांखे शक्ति ॾिनी थी जंहिंसां ॿिया कम करे था सघूं असां सभु कुझु करे सघंदा आहियूं शांति सां ख़ुशी सां ऐं ॿियो बाबा चवनि था कि सदा हाणे असांखे हिक ॿिए खे जेतिरो शुभभावना शुभकामना रखंदव न हिक ॿिए जे लाइ जेतिरी सुठी सोच रखंदव त असां कॾहिं बि अहिड़ो कमु न कंदासीं जेको बाबा जी श्रीमत जे विरुद्ध आहे। सम्झो माण्हू चवंदा असां ईअं क्रोध नथा करणु चाहियूं लेकिन ॿारनि जे कारण करणो थो पए लेकिन असां ॿारनि जे लाइ बि अगरि असांजी वृत्ति सोच सुठी हूंदी असांजी भावना उन्हनि जे लाइ सुठी हूंदी त असांखे कॾहिं बि इहा ॻाल्हि मन में न ईंदी कि ईअं थो करे ख़राब थी वेंदो ईअं थी वेंदो असांजी सोच सुठी आहे असांजी हिन जे लाइ भावना आहे कि कॾहिं बि बुरो कमु न कंदो न असांजी हिन जे लाइ सुठी सोच आहे त ऑटोमेटिकली असांखे कॾहिं बि क्रोध न ईंदो अपशब्द न थींदो जेतिरो असां शांत रही करे माण्हुनि खे सुधारे सघंदा आहियूं जेतिरो असां शांत रही करे शांति जी शक्ति सां सुठी सोच सां हुन साम्हूं वारी आत्मा खे अनुभव कराए सघंदा आहियूं कि हुन छा छा ग़लति कयो। अॼु माण्हू सोचनि था न असांखे हुनखे ॿुधाइणो त सही कि न छा छा ग़लति कयो अथई जीवन में कहिड़ो बुरो कर्म कयो अथई लेकिन तव्हांजे ॿुधाइण खां पहिरियों उहो एतिरी आत्मा समझदार आहे कि हुनखे सम्झ अथसि कि हुन ग़लति कमु कयो अथई लेकिन हुनखे अहसासु कॾहिं थींदो तव्हां हुनखे सम्झाइण जी कोशिशि कंदव तव्हां हुनखे अहसासु थींदो तव्हां जेतिरो शांत रहंदव ऐं जेतिरो हुन सां प्यार सां व्यवहार कंदव उतरो हुन आत्मा खे जाती महसूस थींदो आहे कि मां इहो ग़लति कयो
तो बाबा चवंदा कि हाणे सदा शांति जी शक्ति के कार्य में लगायो, पंहिंजी सुठी सोच सुठी भावना सां कहिड़ी भी आत्मा के परिवर्तन करे सकता है। असां पंहिंजी पूरी पंहिंजी असांजे अंदर जो कमी कमजोरी है न उनखे खत्म करे सकता है। असांजी सुठी सोच ऐं भाव सुठो हूंदो न सभिनि जे लाइ त असां पंहिंजे देहाभिमान खे बि ख़तम करे सघंदा आहियूं। ऐं माण्हुनि खे घटि देहाभिमान अची थो वञे कि मुंहिंजो हिन ईअं कई, मुंहिंजे हिन ईअं कई, अभिमान तो अची वञे। लेकिन अगर असांजी सोच सभिनि जे लाइ सुठी हूंदी त असांखे अभिमान बि न ईंदो। जो शुद्धि असां आत्मा है, वो भी आत्मा है परमात्मा जो ॿार आहे। असां हुन आत्मा खे शक्ति न आहे, सम्झणा आहे, इन करे हुन ईअं कई। असां हुनखे परमात्मा जी यादि में शक्ति ॾियूं, सम्झ ॾियूं, न कि देह जे वश थी करे हुनजे मथां चिल्लायूं अपशब्द को। त बाबा चवनि था कि हाणे सदाई बाबा चवनि था हाणे सदा यादि रखो कि असांखे सभिनि जे लाइ सुठी सोच रखी करे गिफ्ट ॾियो सभिनि। सुबुह खां राति ताईं जेतिरा बि मिलो सभिनि जे लाइ सुठो सोचण ई हिक ॿिए जे लाइ गिफ्ट आहे। बाबा चवनि था कि जीवन में महिनत त करो था, जीवन में हर हिकु ॻाल्हि में माण्हू खे महिनत करणी पवंदी आहे। लेकिन माण्हू चवंदो महिनत करे करे थकिजी विया आहियूं, ॾाढी महिनत कई आहे। लेकिन अगर असां परमात्मा जी यादि में रहंदासीं न तो सुबुह खां राति ताईं केतिरो बि कमु करो, केतिरो बि पैदल हली वञो, असांखे कॾहिं बि महिनत न लॻंदी। ॿियो ई असांखे ॾाढो सुठो लॻंदो कि मां परमात्मा जी यादि में रही करे हुन सां गॾु अहिड़ो कमु थी कयां। असांखे ॾाढी ऊची स्थिति थी वेंदी असांजी अगर असां इहे कंदासीं न त असांखे महिनत सां गॾु गॾु सदा यादि रखणो। कोई भी कमु करो था तो हुनसां यादि रखणो मां आत्मा आहियां, मुंहिंजो बि परमात्मा। बाबा चवनि था पंहिंजी हर चलन सां असांजी कर्म बोल अहिड़ा हुजणा खपनि, असांजी सोच अहिड़ी हुजणी खपे, असांजी चाल चलन अहिड़ी हुजणी खपे कि माण्हुनि खे लॻे कि परमात्मा जो चइजे हले। अॼु वॾे घर जा जेका माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी चाल चलन सां अनुभव थींदो आहे न कि वॾे घर जो माण्हू। उहे असांजे चाल चलन सां छा पतो लॻणो खपे कि परमात्मा जे चयो वञी करे हले। भॻवान असांखे जो जो सेखारींदो आहे अगर असां हुनखे जीवन में धारण करे हलूं त माण्हुनि खे लॻंदो न तव्हां कंहिंजे चए ते हलंदा आहियो, तव्हां छा कंदा आहियो, तव्हांजी सोच वो कर्मनि में परिवर्तन आयो आहे। केरु तव्हांखे शिक्षा ॾींदो? स्टूडेंट सुठो हूंदो आहे, ॿार सुठो हूंदो आहे, हिननि जी चाल चलन पहनावो सुठो हूंदो आहे, सम्झ सुठी हूंदी आहे। ॾिसीं न हिन स्कूल में पढ़ंदो आहे, हिन जा इहे माउ पीउ आहिनि, ॾिसीं माउ पीउ बि होशियार आहे त ॿार बि होशियार आहे। टीचर जी बि तारीफ़ थींदी आहे, अगर ॿार सम्झ सुठी हुजे त टीचर जी बि महिमा थींदी आहे न। त टीचर जी कोई ॼाणे न ॼाणे, लेकिन ॿार जी सम्झ अगर सुठी हूंदी आहे, पढ़ाई में अॻियां हूंदो आहे त टीचर जो बि शो कंदो आहे न। अगर कंहिंखे माउ पीउ जे बारे में पतो ई न हुजे लेकिन अगर ॿार जी चाल चलन सुठी आहे त माउ पीउ जो बि शो कंदो। असांखे हिन समय छो परम पिता परमात्मा ॾेखारे न ॾींदो, लेकिन उहे हिन समय अची करे ब्रह्मचर्य में अची करे असांखे ज्ञान ॾेई थो। ये परमात्मा असांखे ज्ञान ॾेई अहिड़ी शिक्षा ॾे थो कि जॾहिं असां पंहिंजे कर्मनि में न ईंदासीं तॾहिं माण्हू सम्झंदा। दुनिया में माण्हू ॾिसो कोई शरीर तो छॾे त 12 ॾींहं ते हा होला होला साल खां ताईं सालनि ताईं हुननि खे यादि कंदा रहिया
लेकिन परमात्मा थींदा आत्मा इस शरीर से भी होते, आत्मा की शांति सा विदाई जो वो इस शरीर से भी होती थी, बस कुछ जानी है। એટલે માનો કોઈ શરીર શબ્દ અલાઈ ને કે ગરુડ પુરાણ જા ગીતાનો રામાયણ ઓલા સાચા કરાંગા લઈને परमात्मा जिस तो कि शांति शक्ति सा हमने के बता दो वो वही करे शांति संबंध बेशरी उठी जन्म रखे ना हमारे नन्ना कलयुगी मनुष्य चाहती ना श्राद्ध करो वस्ती करो अरे तुमको शरीर से किंतु श्राद्ध न करें तो श्राद्ध भी न कहीं वस्ती भी न कहीं। अरे वो आत्मा वही भी शरीर होते हैं तो हमने की याद करे शो होने के परेशान करो। तो परमात्मा की मत गाड़ी ऊंची है, लेकिन अगर परमात्मा की मत कोई समझी करे जीवन में धारण करे हले तो उनके जीवन में दुख शांति परेशानी ये खर्चा वगैरह मानू करना है ये तो खर्चो तो करे जन्मे तो तभी का खर्चो तो कराए श्री खरीदो न का वो भी श्राद्ध का करन वस्ती का करन सबसे ही खर्चो का करे चिंता मुझे आत्मा की शांति मिली जिन्हें लगता मुझे याद का करो हार्डन जो प्रेम हुए अन्यती आए। लेकिन परमात्मा से ना आत्मा की सुख शांति सा विदाई दे कि 20 जन्म उसमें तो अति करे भी जन्म होते तो आत्मा एक शरीर छे करे वही करे भी शरीर वठेगी। अरे वाह माण्हू घणा साल केतिरा सालन से ही श्राद्ध करो अगर तव्हां खे हाणे यादि करो समझो 5 साल 10 साल पहिरियों की आत्मा शरीर छॾी उन समय वही करे शरीर वठी वठे हाणे वो आत्मा जो शरीर घणे साल 10 सालन जो हूंदो तव्हां अगर इनखे यादि करो यादि थी करे दुखी थियो या कुछ भी थियो तो आत्मा खे त खेच थींदी न जाते भी हूंदी वो आत्मा खे त खेच थींदी न समझो वो आत्मा तो पंहिंजे 20 जन्म में भी माटी के संबंधन सां गॾु हाणे तव्हांखे आत्मा खे यादि था करो तो न खेच थे तो हुन आत्मा खे तो समझना है कि मां पिछले जन्म में इतने पार लगाया है तो वो तो थोड़े समय जे लाइ मुंहिंजी वेंदी न चईंदी न अलाए मूंखे छा थो थिए मन नथो लॻे रोए थो कॾहिं कॾहिं माण्हू न फालतू फालतू वेही करे रोईंदा आहिनि अलाए छा थियो हिनखे रोए थो असां अगर उन आत्मा खे यादि करे दुखी थींदा आहियूं परेशान थींदा आहियूं तो भी तो उन आत्मा खे भी उते रोए ईंदो वो ॿुधाए सुठी ॻाल्हि आहे ठीकु आहे अगर तव्हांखे करिणो या यादि करिणो या बस हुनजे लाइ दुआ करो जाते आज सुठी हुजे शांत हुजे ख़ुशि हुजे बस छुट्टी पंहिंजे घर गृहस्थी धंधे में ॿारनि में बिजी रहो न माण्हू खे भगवान जो नाम यादि करण भगवान जा पातल अर्थ सहित नथा पढ़नि त उहे पुराणी ॻाल्हियूं यादि करे जाते भी माण्हू ॿियो जन्म थो वठे न हुनखे भी परेशान था कनि थींदो आहे न कंहिं माण्हू चईंदा आहिनि अलाए मुंहिंजो मन ठीकु न आहे कुझु थियो त न आहे पर रोइण थो अचे ॾाढो दुख थो थिए अलाए छो थो थिए मन नथो लॻे जहिड़ा अहिड़ा शब्द माण्हू छो चईंदा हिनखे पिछले जन्मनि वारी आत्मायूं यादि कनि असांखे परमात्मा चए थो कि हाणे असांखे बाबा खे यादि करे बाबा जे चित्र ठाहिण में रहो फिर भी आत्मा श्री शरीर जो हुनखे शांति जो दान ॾेई करे मन सां छॾे करे माण्हू त चइण वारा चईंदा लेकिन असांखे त भगवान श्रीमत ॾे थो न असां परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हलूं अगर सही पंहिंजे जीवन में परिवर्तन आईंदा वेंदासीं तॾहिं त माण्हू सम्झंदा न इहे भगवान जी मत ते था हलनि ये मत कोई ॾेई सघंदो कोई तव्हांखे चईंदो
बस शरीर छॾे जलायो, बस हुनजो थोरो हुनखे क्षमा करो, मुक्ति ॾियो, बस तव्हांजी कम करो। माण्हू करे त ॾिसे कल्ह की दुनिया में माण्हू हिनखे जीअण न ॾे, लेकिन असां सम्झी त विया आहियूं न, कम से कम असां ठीकु आहे दिखावे जे लाइ करूं भले, लेकिन मन में तो समझ अची वई आहे न, बुद्धि में तो समझ अची वई आहे न, त मन खे त ईअं जेकी बाबत समझ ॾिनी अथई हुन समझ सां मन खे त पको करो कि न ज्यादा याद न करणो आहे, ज्यादा कुछ न करणो, न त हुन आत्मा खे परेशानी थींदी। हुन आत्मा खे शांति सां मुक्ति ॾियो, शक्ति ॾियो, ताकि उहो शरीर जल्दी वठी वञे। हिन ॻाल्हियुनि सां भुलिजी, उहो बि भुलिजी वञे, असां बि भुलिजी वञूं, जेको बि थिए। परमात्मा जे श्रेष्ठ मत संजी बुद्धि में रहे तो संजो मन शांत रहे। अॼु माण्हुनि खे यही त खपे, दिमाग मन बुद्धि शांत खपे। दुनिया में ॾाढियूं ॻाल्हियूं न वहमनि जी, हीअं कंदव हीअं थी वेंदो, अरे मुंहिंजी असली होॾे विझी थो, न त हीअं थी वेंदो, आत्मा भटकदी, हीअं थींदो हूअं थींदो, फलाणो फलाणो श्राद्ध करो, न त पाप कईंदो, छा चईंदा रहंदो। अॼु त माण्हू ई हिक ॿिए संबंधी माण्हुनि खे मुंझाए वठे। कोई शरीर छॾे माण्हू रोए न, त रोए नहीं लॻा, लॻे तो शरीर छॾे त ख़ुशि था थियनि। कलयुग की मत आहे न, कलयुग की मत माण्हुनि जी चाल चलन सां ॾेखारे मिले थी, लेकिन असां जॾहिं परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हलंदासीं, हुन सम्झ सां जीवन जींदासीं न, त असांजी चहिरे चाल चलन सां ई माण्हुनि खे सम्झ में अची वेंदो कि इहा भॻवान जी चए ते हलण वारी आहे। अच्छा मीठी मीठी सिटिया के ॿारनि खे चई माता बाप दादा जो यादि प्यार और कुछ मॉर्निंग रूहानी बाप कुछ करें रूहानी ॿारनि की संस्कृति रूहानी माता बाप दादा की यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान है पंहिंजी भरपूर शौक द्वारा सभिनि खे शुभकामना जी गिफ्ट ॾियण वारा मास्टर भाग्य विधाता हो। सब भाग्य जी लकीर खींचण वारी ब्रह्मा बाबा जा ॿार आहिनि, हिन करे तव्हां वटि गोल्डन गिफ्ट जो स्टॉक भरियल हुजे। असां वटि गोल्डन गिफ्ट सभिनि खे ॾियण जो स्टॉक भरियल हुजे। जॾहिं बि तव्हां कंहिंसां मिलो त हर हिक खे शुभकामना जी गिफ्ट ॾियो। कोई भी नंढो वॾो भले तव्हांजी नानी करण वारो ई छो न हुजे, उनखे बि असां सुठी सोच कोई अच्छे सम्झी ग्लानी करे असां चऊं कि हिकदमि ठीकु थी वञे, तुंहिंजो व्यवहार अहिड़ो कड़वो संबंध सभु ठीकु थी वञे, सभु हिकदमि मिठी आत्मा थी वञे, तुंहिंजो भलो थिए। अहिड़ा शब्द उहा असांखे ॻाल्हि थो ॾे, असां हुनखे चऊं ॾाढी सुठी आत्मा आहे, शांत आत्मा आहे, सभिनि जो भलो करण वारी आत्मा आहे, तुंहिंजो बि भलो थिए, तूं बि सदा सुठी रहे, शांत रहे, अहिड़े व्यवहार खां मुक्त रहे। ये जॾहिं असां मन में सदा सभिनि जे लाइ सुठो सोचंदासीं न, तॾहिं हुन समय बि मुंहं सां असां हुनखे चई सघंदा आहियूं। सदा ख़ुदि जी विशेषताऊं ॿियनि खे ॾियो, ॿियनि जी विशेषताऊं वठो, सभिनि खे पंहिंजा गुण ॾियो, ॿियनि जा गुण वठंदा। अहिड़ी गॉडली गिफ्ट सभिनि खे ॾींदा रहो, चाहे कोई कहिड़ी बि भावना व कामना सां थिए, लेकिन असां ये गिफ्ट अवश्य सभिनि खे ॾियूं। असां हाणे मास्टर भाग्य विधाता ब्रह्मा निराकार रूप में परमात्मा जी संतान, साकार रूप में भाग्य विधाता ब्रह्मा बाबा जी संतान है। लगन आहे मेहनत सां गॾु गॾु महानताऊं रूहानियत जो अनुभव करण ही श्रेष्ठ आहे। जीवन में हर कार्य कंदे समय मेहनत त करणी पवंदी आहे, लेकिन असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा जे श्रेष्ठ मत ते हलंदासीं
खुद की महान अनुभव करने से उसमें रूहानियत थी। चलिए सा ऊंची आत्मा कहलाएगा। श्रेष्ठ मतलब चेंजेस सोचफुल करम सदा सिखाओगे पतंजलाय ओम शांति। बाबा की याद करो।